ही थर में जेका पाणी जी किल्लत जे हवाले सां सोशल मीडिया ते जेका तहरीक हली रही आहे, उहा तहरीक के चंद सोशल मीडिया ते वेठल माण्हुनि जी न आहे। उहा तहरीक समूरे थर वासियुनि जो आवाज़ आहे। इंसान जा जेके आइनी हक़ूक़ हूंदा आहिनि, उन्हनि हक़ूक़नि में अहम तरीन जेका आहे 5 जेका ऑप्शन हूंदा आहिनि, उन में पीअण जो साफ़ ऐं मिठो पाणी ऐं बिजली ऐं तालीम जी सहूलतूं ऐं सिहत जूं सहूलतूं ऐं जेका सुई गैस वग़ैरह। ऐं उन में जेका जियापे जी अहम शइ आहे उहा आहे पाणी। ऐं उहा हर पाकिस्तानी खे हक़ ॾिनो वियो आहे आइन तहत त हुन जे घर जी घटीअ ते हुनखे पीअण जो साफ़ पाणी मिलंदो। मुल्क ठहे के एतिरा साल थी विया आहिनि, अॼु ॾींहुं ताईं थर जेका खैरपुर ज़िले खां शुरू थिए थी, सांगड़ ज़िले खां थींदे जेका अछड़ो थर आहे उहा थींदे अमरकोट तालुके में अचे थी। ऐं अमरकोट तालुके जा जेके 3 खां 4 यूसी आहिनि उहे बि थर ते मुश्तमिल आहिनि। ऐं उन खां अलावा छाछरो नंगर पार्कर यानी नंगर पार्कर ताईं इहा साॻी थर वञे थी। ऐं हुतां खां परियां जेका साॻी इन थर जो हिसो भारत में बि आहे। ऐं उते जेका आहे हुकूमत जेका नहरी पाणी जो जेका बंदोबस्तु उन्हनि खे करे ॾिनो आहे, सो बहरहाल उहो उन्हनि जो मसइलो आहे। असां वटि जेका पाकिस्तान में जेका थर जो वॾो हिकिड़ो हिसो अचे थो, सिंध जो शायदि 16% हिसो जेका थर ते मुश्तमिल आहे। ऐं उहा थर हर मुंद में टैक्स पियारे थी। ऐं जेका बि शइ वठनि था उन्हनि ते जेका बि टैक्स हुजे थो, यानी उहे पाकिस्तानी शहरी आहिनि। ऐं उन्हनि खे जेका उन्हनि जो आइनी हक़ आहे पीअण जो साफ़ पाणी, उहे फ़राहम करण जे लाइ असां, हालांकि असांजो जाइज़ थरवासियुनि जो जाइज़ मुतालबो आहे, पर असां वरी बि मुतालबे खे असांखे अपील में कन्वर्ट करे असां आला हुकाम खे, वफ़ाक़ी गवर्नमेंट खे, सूबाई गवर्नमेंट खे अपील था कयूं त ख़ुदारा थरवासियुनि खे पाणी ॾिनो वञे। मुंहिंजो हींअर वेझे में थर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञणु थियो हो, उते हींअर इशू हीअ आहे जेका खूह ऐं जेका खुहियूं जेके वेरूं चइबो आहे उहे ठहियल आहिनि। ऐं उन में पाणी जेका आहे उहो सुकी वियो आहे। उन जा टेक्निकल सबब अलाए कहिड़ा आहिनि, का ख़बर न आहे, पर अॻे ईअं न हूंदो हो। कुझु टाइम पाणी सुकंदो हो न हो, वरी पाणी हलंदो हो। उन्हनि में जेका खारो पाणी आहे पीअण लाइक़ु न आहे, पर पोइ बि पाणी उन में हूंदो हो। हाणे जेका आहे उहो पीअण वारो पाणी थर में मुकमली तौर तां ख़तमु थी चुको आहे। थर जा जेके बि इलाइक़ा आहिनि उन्हनि में पीअण जो पाणी न आहे। किथे किथे को आरो प्लांट लॻल आहिनि, उहे बि न पिया हलनि। ऐं किथे किथे को पाणी आहे तॾहिं 2 खां 4 किलोमीटर, ऐं के इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते 10-10 किलोमीटर परे, यानी सुबुह जो 4 बजे माण्हू उथी पाणी भरण जे लाइ वञे थो, समूरो ॾींहुं लाइन में बीही, शाम जो उहो पाणी वठी अचे थो, उहे के 4-5 दिला। सो उहो पाणी वरी ॿिए ॾींहुं साॻी माण्हू वरी उन साॻी पाणी जे धंधे खे लॻी वञे थो। तो बराए महिरबानी असांजी आला हुकाम खे अपील आहे, ख़ुदा महिरबानी करे थर खे जेका उनजो आइनी हक़ आहे मिठो पाणी पीअण वारो उहे फ़राहम कयो वञे। ऐं थर वासियुनि जी जेका इहा ट्रेंड हले पई, इन में ॿियनि दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे त उहे पंहिंजी हिसेदारी शामिलु कनि त जीअं थर वासियुनि जो आवाज़ु आला आवाननि ताईं पहुची सघे।